अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊँ यहाँ पेरियागुल सबका पर एक नजर हेडलाइंस दे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत रियासती सरपरस्ती में पाकिस्तान अंदर दहशतगर्द कार्रवाई में मुलविस है। पाकिस्तान भारतीय दहशतगर्दी जा सबूत केतरा भेरा गरल कौमन में पेश कर चुको है। हक जे मौक़े दौरान सदर ट्रंप जो कायदानो किरदार स्ट्रेटेजिक लीडर तौर सामू आयो। पाकिस्तान जा ब्रादर मुल्क चीन सां बि तामीरी ऐं स्ट्रेटेजिक लाॻापा आहिनि। जर्मन मीडिया के इंटरव्यू में DGISPR वधीक चयो आहे त पाकिस्तान अफ़गान पनाहगीरनि जी 40 साल मेज़बानी कई। इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते पनाहगीरनि जी वापसी जी तारीख़ में केतिरा ई भेरा वाद कई वई। गैर कानूनी तौर रहंदड़ अफ़गान शहरी दहशतगर्दी दोहन में मुलविस आहिनि। अफ़गानिस्तान में अमरीका जा छॾियल हथियार दहशतगर्द इस्तेमाल थी रहिया आहिनि। पाकिस्तान में कंहिं बि हथियारबंद जथनि लाइ का बि जगह नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बरतानिया जे दौरे ते लंडन पहुची वियो। पाकिस्तानी कम्युनिटी ऐं वापारियुनि सां मुलाक़ातूं कंदो। शहबाज शरीफ सुभाणे ओवरसीज़ पाकिस्तानियंस फाउंडेशन जी तक़रीब खे ख़िताब कंदो। वज़ीर आज़म आचर जे ॾींहुं अमरीका रवानो थींदो। गॾियल क़ौमनि जे जनरल असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदो। पंजाब हुकूमत पारां बोर्ड मुतासिरनि जी बहाली जो ऑपरेशन तेज़ करण जो फ़ैसिलो। सूबे अंदरि रोडनि पुलनि ऐं इंफ्रास्ट्रक्चर जी फौरी बहाली जो हुकुम। वज़ीर आला पंजाब जी हिदायत ते ज़िले ऐं तालुक़े सतह ते फ्लड रिलीफ कमेटियूं क़ाइमु। मरीम नवाज़ जो चवणु आहे त हर फ़र्द जे नुक़सान जो अज़ालो कंदासीं, को बि रिलीफ खां महरूम न रहंदो। गुडू ऐं सखर बैराज वटि पाणी में लाथ। कोटी बैराज वटि चाड़ जारी। सूमर ऐं अंगारे जे ॾींहुं पाणी जो वॾो वहिकिरो कोटी बैराज ते पहुचंदो। कमाल तेरे वेझो ज़मींदारी बंदि टुटी पियो। केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। पाणी बखरी शहर तरफ़ वधणु लॻो। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 4,36,847 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी में लाथ मथां वहिकिरो 4,99,850 क्यूसेक थी वियो। कोटी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,15,000 क्यूसेक खां वधी वियो।